أعوذ بالله من الشيطان الرجيم अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़्दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सलातु व सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु असां इन क़ुरान यूनिवर्स जो जेको सिलसिलो हले पियो असांजो क़ुरान सम्झाइण वारो, इन में असां रुकू जेको आहे अरिड़ों पढ़ंदासीं। अॼु आयत नंबर 148 खां शुरू कंदासीं। ولكل وجهة هو موليها فاستبقوا الخيرات أينما تكونوا يأتي بكم الله جميعا إن الله على كل شيء قدير। अल्लाह चए थो हर क़ौम खे जेको आहे मूं हर कंहिंजे लाइ हिकिड़ो जेको आहे हुननि जो क़िबलो ठाहियलु आहे कि हू हिन शइ खे फॉलो कनि। अलाह साईं इहो जेको असांजी क़ौमूं ठाहियूं आहिनि, मुख़्तलिफ़ क़ौमूं ठाहियूं आहिनि, उहे इन जे लाइ ठाहियूं आहिनि कि ॾिसणु थो चाहे कि तव्हां क़ौम जी बेस जॾहिं तव्हां पंहिंजो के दीन जे बेसिस ते तव्हां अलाह साईं जो सच ॻोल्हे था सघो, तव्हां अलाह जी कुर्बत हासिल करे था सघो, केरु सुठा कम थो करे तव्हां मां। इन जे करे जेको आहे इहो अलाह साईं असांखे दुनिया में विरायो। जेको सच जो तलबगार हूंदो उहो सच खे ॾिसी सघंदो, जेको सच जो तलबगार कोन हूंदो उहो सच खे कोन ॾिसे। सो अलाह साईं चए थो वली कुल्ली वजह हाली त मूं हर क़ौम जे लाइ जेको आहे हू जेको आहे चहिरो पंहिंजो जेको आहे उहो, इहो मूं तव्हांखे अॻे बि ॿुधायो, इहो अरबन में ईअं चवंदा आहिनि कि मूं त चहिरो पंहिंजो मोड़े छॾियो अलाह साईं जी तरफ़, ऐं त बसि हाणे रुगो उन जी ॻाल्हि ॿुधंदुसि। त अलाह चए थो मूं अहिड़ा रुख ॾेई छॾिया सभिनीनि खे त हुननि जे हू हुते जेको आहे पंहिंजो चहिरो मोड़े था वञनि। हाणे अलाह चए थो फस्तबिकुल ख़ैरात ऐनमा तकूनू याती बिकुम अल्लाहु जमीआ। अलाह चए थो हाणे तव्हां भॼो सुठे कमनि जी तरफ़। फस्तबिकु माना हिक ॿिए सां अॻियां निकिरी वञो सुठे कमनि में, अलाह साईं जी तरफ़ वधण जे लाइ, अलाह साईं जे अहकामात जी पाबंदी या अलाह साईं जी इबादत, इन्हनि ॻाल्हियुनि में जेको आहे ग़रीबनि जे कमु अचणु, इहो वॾे में वॾो कमु आहे, वॾे में वॾो कमु आहे कि तव्हां पंहिंजे माण्हुनि जे कमु अचो, पंहिंजे जेको आहे इंसानियत जे कमु अचो, जेके हैवानात आहिनि उन्हनि जी जेको आहे बहितरी करो, कंहिं शइ ते को ज़ुल्म न थिए। इहो ज़मीन ते जेको आहे हिकिड़ो रहम दिली वारो माहौल पैदा करण जे लाइ अलाह साईं चए थो फस्तबिकुल ख़ैरात ऐनमा तकूनू, जिथे बि तव्हां हूंदा, ऐनमा तकूनू याती बिकुम, आउं तव्हांखे कढे ईंदुसि, याती बिकुम अल्लाहु जमीआ, ऐं खणी ईंदुसि तव्हांखे पाण वटि जमीआ, सभु जा सभु। केरु तव्हां मूंसां लिकी कोन थो सघे, भॼी कोन थो सघे, केरु सम्झे कि आउं जेको आहे के तरीक़े सां बची वेंदुसि अलाह साईं जे हिसाब किताब सां। त अलाह साईं हिते इहो क्लियर करे पियो कि ॾिसो अचिणो तव्हां सभिनीनि खे मूं वटि आहे, त जेके ॻाल्हियूं आउं तव्हांखे चवां पियो उहे उन्हनि ॾांहुं ध्यानु ॾियो, उन्हनि ॾांहुं वधो। इन अल्लाह अला कुल्ली शैइन क़दीर, ऐं अलाह वरी जेको आहे इहा आयत ख़तमु करे थो, इन अल्लाह अला कुल्ली शैइन क़दीर, बेशक अल्लाह जेको आहे हर शइ जे मथां क़ादिर आहे। क़ादिर माना हुनजी मर्ज़ी हू हलाए सघे थो, कहिड़ी बि शइ ते, कहिड़े बि कम ते, कहिड़ी बि ॻाल्हि ते अल्लाह जी मर्ज़ी हलंदी, हर शइ ते हू क़ादिर मुतलक़ आहे। क़ादिर मुतलक़ माना उनजी कुदरत जेका आहे उन में जेको आहे सभु पावर उन में आहे, सभु पावर। उहो जीअं चाहे, जेतिरी ज़िंदगी तव्हांखे चाहे ओतिरी मिलंदी, जेतिरो रिस्क तव्हांखे ॾियणु चाहे ओतिरी मिलंदी, तव्हांजी ज़िंदगी ख़तमु करणु चाहे त ख़तमु करे सघे थो। तव्हांखे औलाद बि अलाह जी तरफ़ां मिले थी, तव्हांखे जेको आहे पैसो मिले थो त उहो बि आज़माइश जे तौर ते मिले थो कि ॾिसूं था पंहिंजे पैसे सां छा थो करो। ऐं ग़ुरबत मिले थी त उहा बि अलाह साईं जी तरफ़ां आज़माइश थी हुजे कि इन ग़ुरबत में बि तव्हां अलाह जो शुक्र करे था सघो, छा अलाह खे सुञाणे था सघो, छा अलाह ताईं पहुच करे था सघो, या वेही करे रुगो जेको आहे पइजी था वञो ॾुख ऐं ग़म में कि मूंसां ईअं छो थियो, मूंसां ईअं छो थियो, ऐं रब सां जेको आहे पर अलाह जो जेको आहे हर हालत में शुक्र करणु घुरिजे ऐं सुठे कमनि जे लाइ माण्हू अॻियां वधे, माण्हुनि खे सलाम करे, माण्हुनि खे खिली ॾिसे, माण्हुनि खे जेको आहे ग़रीबनि ऐं मोहताजनि जे कमु अचे, पंहिंजे पैसे जे ज़रिए बि जेको आहे अलाह जी कुर्बत हासिल करे, ऐं पंहिंजे अमल जे ज़रिए बि जेको आहे अलाह जी कुदरत हासिल करे, छो त अलाह जेको आहे अला कुल्ली शैइन क़दीर आहे, हर शइ ते क़ादिर आहे। ومن حيث خرجت فول وجهك شطر المسجد الحرام وإنه للحق من ربك وما الله بغافل عما تعملون। हाणे अचूं था आयत नंबर 149 ते। अलाह चए थो वमन हैसु ख़रजत फवल्ली वजहक शतर अल मस्जिद अल हराम।
हाणे जॾहिं बि तव्हां निकिरो के कमकार जे लाइ या के बि शइ जे लाइ के सफ़र जे लाइ के मुसाफ़िर जे लाइ त जेको आहे पंहिंजो चहिरो मोड़े वठिजो। जॾहिं अलाह साईं जी इबादत करणी हुजे, सुठा कम करणा हुजनि त पंहिंजो चहिरो, पंहिंजो रुख़ जेको आहे, पंहिंजो रुख़ जेको आहे उहो करे छॾिजो काबे जी तरफ़। व इन्नहु लिल हक़ मिन रब्बिक, छो त इहो ई सच आहे, इहो अलाह जी तरफ़ां इहो ऑर्डर आहे। इहो जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ॿुधाए पियो कि पंहिंजो जेको आहे हाणे असांजो काबो जेको आहे, क़िबलो जेको आहे उहो काबो आहे। क़िबले ऐं काबे में सम्झो, क़िबलो जेको आहे उहो चइबो आहे रुख़ खे, कहिड़ी शइ जेका आहे तव्हांजे खे फॉलो करणी आहे। ऐं काबो जेको आहे उन घर जो नालो आहे, जेको काबतल आहे उनखे असां जेको आहे मस्जिद अल हराम चवंदा आहियूं। त सॼी क़ुर में जेको आहे लफ़्ज़ जेको आहे उहो मस्जिद अल हराम जो वधीक इस्तेमालु थियल आहे उन काबे शरीफ़ जे लाइ। व इन्नहु लिल हक़, इहो बेशक अलाह जी तरफ़ां जेको आहे हक़ आहे, इहो ई सच आहे। तव्हां मुस्लमाननि खे इहो रुख़ ॾिनो वियो आहे मिन रब्बिक, तव्हांजे रब वटां। वमल्लाहु बिगाफ़िलिन, अलाह यादि पियो ॾियारे कि आउं ग़ाफ़िल कोन आहियां, अम्मा तामलून, जेके तव्हांजा अमल आहिनि, जेके तव्हांजा कम आहिनि उहे जेको आहे आउं पूरी तरह सम्झां थो। जेके दिलनि में लिकल आहिनि उहे बि सम्झां थो, ऐं जेके तव्हां करो था उहे बि सम्झां थो। ومن حيث خرجت فول وجهك شطر المسجد الحرام وحيث ما كنتم فولوا وجوهكم شطره لئلا يكون للناس عليكم حجة إلا الذين ظلموا منهم فلا تخشوهم واخشوني ولأتم نعمتي عليكم ولعلكم تهتدون। वरी आयत नंबर 150 में, हाणे कॾहिं का शइ ज़रूरी शइ हूंदी आहे, अहिड़ो क़िस्म जो नओं ऑर्डर आयो आहे, छो त सॼी ज़िंदगी मुस्लमाननि जेको आहे जेसि ताईं ही आयतूं लथियूं आहिनि त हुननि जो रुख़ मस्जिद अक़सा ॾांहुं, हाणे जेको आहे काबे जी तरफ़ रुख़ थियो आहे। त अहिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे, एॾी ज़रूरी ॻाल्हि आहे त अलाह साईं इन्हनि ज़रूरी ॻाल्हियुनि खे छा कंदो आहे, दोहराईंदो आहे। हिकु खां ॿ दफ़ा, टे दफ़ा, 4 दफ़ा चवंदो आहे। तव्हां क़ुर में इहो उसलूब ॾिसंदा, जेके ज़रूरी ॻाल्हियूं आहिनि न उहे फिरी वरी करे ईंदियूं। जीअं सूरतूं पढ़ंदा वेंदासीं उहे वरी जेको आहे मोटी उहे शयूं ईंदियूं। अलाह साईं चए थो वमिन हैसो ख़रजता, वरी सां चए थो, पहिरीं मथे वारी आयत में बि चई वमिन हैसो ख़रजता, वरी चए थो वमिन हैसो ख़रजता फवल्ली वजहका। इहो सॼो सेंटेंस शतरुल मस्जिद अल हराम, इहो सॼो सेंटेंस जेको आहे हिकिड़ी आयत पहिरीं रिपीट थियो आहे, ऐं वरी अलाह साईं हिन में आयत नंबर 150 में वरी ओढ़े जो ओढ़ो सॼो रिपीट कयो आहे कि ॾिसो जॾहिं बि तव्हां निकिरो के बि कम जे लाइ त मुड़ी वञिजो, पंहिंजा चहिरनि खे मोड़े वठिजो शतरुल पंहिंजो काबे जी तरफ़। वहैसु मा कुंतुम फवल्लू वजहका शतरहू, ऐं वरी 3 दफ़ा चए थो वहैसु, जिथे बि हुजो, मां कुंतुम फवल्लू वजो का, तव्हां जेको आहे जेको पंहिंजो चहिरो मोड़े वठिजो अलाह ॾांहुं, पंहिंजो मस्जिद हराम ॾांहुं। लैला, छाजे करे, यकून लिलनास अलैकुम हुज्जा, ताकि माण्हुनि जी का हुज्जत न रहे। हाणे तव्हांखे हुज्जत कीअं सम्झायां कि माण्हू हिननि जा इहे बनी इसराइल जा माण्हू जेको आहिनि उहे मुस्लमाननि ते टोकू करणु लॻा कि तव्हां त हुते पढ़ंदा हुआ, हाणे जेको हुते पढ़ो पिया। ऐं कुझु माण्हू जे दिलनि में बि हूंदो कि असां हाणे काबे जी तरफ़ पढ़ूं पिया, पहिरीं असां जेको आहे मस्जिद अक़सा न। त अलाह साईं चयो त अहिड़ी का हुज्जत न रहिजी वञे माण्हुनि जी तरफ़ां। तव्हां जेको आहे, तव्हांखे मूं ऑर्डर कयो आहे, तव्हांखे नबी ॿुधायो आहे, तव्हां जेको आहे काबे खे फॉलो कंदा ऐं काबे जी तरफ़ पंहिंजो रुख़ करे पंहिंजी इबादत कंदा अलाह साईं जी। त अलाह साईं चयो थो का अहिड़ी हुज्जत न रहिजी वञे, को अहिड़ो कंफ्यूजन न रहिजी वञे, को अहिड़ो ग़लतफ़हमी न रहिजी वञे कंहिं क़िस्म जी। हाणे अलाह साईं असांखे सेखारे पियो कि ॾिसो सुठनि माण्हुनि जी फ़िकर करो। हाणे हिकिड़ा माण्हू ज़ालिम आहिनि, उन्हनि जो कम ई इहो आहे कि के तरीक़े सां फितनो कढां, के तरीक़े सां का ॾुखियाई कढां, का ॻाल्हि मां कीड़ा कढां। त अलाह साईं हिते जवाबु ॾिए पियो असांखे, इल्ल लज़ीना ज़लमू, जेके ज़ुल्म करण वारा आहिनि, जेके ज़ालिम आहिनि, जेके ॻाल्हि मञण जे लाइ तयारी कोन्हनि, हुननि जी त तव्हां जेको आहे परवाही न करो। अलाह अॻियां चए थो मिनहुम फला तख़शौहुम, हुननि सां तव्हांखे डिॼण जी का ख़शियत चइबो आहे, कंहिंसां डिॼणु। असांजी ख़शियत, असांजे मुस्लमान जे दिलि में ख़शियत रुगो अलाह सुब्हानहु व तआला जी हुजणु घुरिजे। पर असां वटि मामिलो छा आहे,
क्लर्क जेको आहे उहो मुख़्तियारकार सां ॾिसंदो, मुख़्तियारकार जेको आहे उहो DC सां ॾिसंदो, DC जेको आहे उहो वरी को चीफ सेक्रेटरी सां ॾिसंदो, चीफ सेक्रेटरी जेको आहे चीफ मिनिस्टर सां, चीफ मिनिस्टर जेको आहे प्राइम मिनिस्टर सां, प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो जनरल साहब सां, जनरल साहब जेको आहे वरी के ॿिए मुल्क जेके सदर सां या इन सां। त इहो हिकिड़ो जेको आहे न इंसान जेको आहे इंसान सां डिॼण वारो जॾहिं मामिलो थिए थो त पोइ उन माशरे में नाइंसाफ़ियूं अचनि थियूं ऐं अलाह जो डपु जेको आहे उहो दिलि में नथो हुजे, रुॻो माण्हुनि जो डपु थो हुजे। त पोइ छा था कनि, उहे माण्हुनि खे ख़ुशि करण जे चकर में लॻा पिया था वञनि। तव्हां ॾिसी वठो कंहिं बि इदारे में माण्हुनि जो जेको ध्यानु आहे उहो सॼो जो सॼो पंहिंजे मथे वारे माण्हू ते आहे कि अड़े ही मुंहिंजी नौकिरी बचाए वेठो आहे, ही मुंहिंजो रिस्क बचाए वेठो आहे। पर जॾहिं त हक़ीक़त इहा आहे कि रिस्क ॾियण वारो अलाह आहे, तव्हांखे डिॼणु घुरिजे अलाह सां। तव्हां सच ते रहो, इंसाफ़ ते रहो त अलाह सां हिते असांखे चए पियो, इहो यादि पियो ॾियारे, इहे ज़ालिम माण्हू जेके आहिनि इन्हनि जी परवाह न करो, फला तख़्शौहुम, मुस्लमाननि खे चइजे पियो फला तख़्शौहुम, हुननि जे त वख़्शूनी, वख़्शूनी मतिलबु मुसां ॾिजो। अलाह चए थो मुसां ॾिजो, माण्हुनि सां न ॾिजो, माण्हुनि जी परवाह न करो, तव्हां मुंहिंजी फ़िकर करो, मुसां जेको आहे पंहिंजो जेको आहे मुसां ॾिजो। वली उतिम निअमती, ताकि आऊं तव्हां ते पंहिंजी नेमतनि जो पूरो इतमाम करे छॾां, तव्हांखे सभु सेखारे छॾां कि तव्हांखे कीअं आख़िरत ताईं पुॼणो आहे, कीअं पंहिंजे हिसाब किताब में कामयाबु थियणो आहे, कीअं अलाह जी नज़र में कामयाबु थियणो आहे, ऐं पंहिंजी जेका हमेशह हमेशह जी ज़िंदगी, ही त हिकिड़ी नंढी ज़िंदगी आहे न, हू हमेशह हमेशह वारी ज़िंदगी जेका आहे उहा तव्हांजी सुधरी वञे। इन जे लाइ ऐं तव्हां ते पंहिंजी नेमतूं करे लैकुम वलअल्लकुम तहतदून, तव्हां ऐं अलाह साईं ख़तमु करे थो इहा आयत चई करे कि आउं पंहिंजी नेमतूं तव्हां ते पूरियूं करे छॾां। लअल्लकुम, लअल्लकुम जो मतिलबु हूंदो आहे ताकि, ताकि ईअं कोन चवंदा ऐं इहो ॾियां पियो छो त तूं जेको आहे कुझु कारोबार, फ़र्ज़ु करो तव्हां कंहिंखे पैसा पिया ॾियो कारोबार लाइ, तव्हां चवंदा ऐं तोखे पैसा ॾियां पियो ताकि तूं को कमकार ॻोल्हे सघीं, कुझु करे सघीं हिन मां। त अलाह साईं चए थो आउं तव्हांखे नेमतूं इन करे पियो ॾियां लअल्लकुम तहतदून, ताकि तव्हां हिदायत हासिल करे वठो। كما أرسلنا فيكم رسولا منكم يتلو عليكم آياتنا ويزكيكم ويعلمكم الكتاب والحكمة ويعلمكم ما لم تكونوا تعلمون। हाणे ॾाढी मज़ेदार ॻाल्हि आहे। अलाह चए थो ॾिसो जीअं त मूं तव्हां वटि मोकिले छॾियो अरसलना फीकुम रसूल, तव्हां माण्हुनि जे विच में मूं जेको आहे तव्हांजे ई माण्हुनि मां हिकिड़े खे सेलेक्ट करे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मूं तव्हां में रसूल मोकिले छॾियो। रसूल चवंदा आहिनि कंहिंखे अरसला माना कंहिं शइ खे मोकिलणु, त रसूल जेको आहे मोकिलियल अलाह जी तरफ़ां जेको आहे मोकिलियल जेको आहे नबी आहे। मिनकुम, ऐं हू करे छा थो, रसूल जो कमु छा थो हुजे उहो इहो ॿुधो। हाणे यतलू अलैकुम आयातिना, ताकि हू अलाह साईं जी आयतूं जेको आहे तव्हां ते पढ़े, तव्हांखे सम्झाए कि ॾिसो ही क़ुर में अलाह साईं इहो चए पियो, हिन आयत में ही चए पियो, सूरे बकरा में ही चए पियो, सूरे आले इमरान में ही चए पियो, सूरे इख़लास में ही चए पियो, हिन जी ही माना इहो तव्हांखे पढ़ी 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 जेको आहे सेखारे। इहो कमु आहे नबी जो, रसूल जो कमु इहो आहे। छाजे लाइ? वयुज़क्कीकुम वयुअल्लिमुकुमुल किताब, तव्हांजो तज़कियो करे, तव्हांजा दिलनि खे साफ़ करे, तव्हांजे ज़हननि खे साफ़ करे ऐं तव्हांखे इल्मु सेखारे, किताब जो, किताब क़ुरान जो तव्हांखे आहे इल्मु जेको आहे सेखारे, इहो कमु आहे। वल हिकमा, जॾहिं तव्हां इल्मु सिखी वठंदा त पोइ तव्हांखे तव्हांजे अंदरि हिकिड़ी हिकमत पैदा थींदा। तव्हां जेको आहे क़ुरान जी आयतनि खे रुगो ईअं पढ़ी करे जेको आहे इल्मु हासिल कोन कंदा, उन मां जेको आहे तव्हां फ़ाइदो खणंदा, उन मां तव्हां फ़ैसिला कंदा, तव्हांजा दिलि नरम थींदा, त हिनखे चइबो आहे हिकमत। तव्हां सही फ़ैसिला कंदा, सुठा फ़ैसिला कंदा, त अलाह साईं चए थो ताकि हू तव्हांखे सेखारे इल्मु बि किताब जो, तंहिंखां पोइ तव्हांखे हिकमत बि सेखारे, उहो युअल्लिमुकुम, उहो सेखारे मालम तकूनु तालमून, उहे शयूं तव्हांखे सेखारे जेके तव्हांखे अॻे ख़बर ई कोन्हे, तव्हांखे इन ॻाल्हियुनि जो इल्मु ई कोन हो।
अलाह छा चाहे थो छा नथो चाहे, दुनिया छो ठही आहे, दुनिया में वण छो आहिनि, दुनिया में इहे पखी छो आहिनि, मच्छियूं छो आहिनि, पाणी छो आहे, मक़सदु छा आहे दुनिया जो। ईअं अचूं था ख़ाली ख़ाली हथ अचूं था, वरी ख़ाली ख़ाली हथ वञूं था, पर इन विच में जेको आहे जॾहिं दुनिया में ज़िंदा रहूं था, अजीब अजीब हरकतूं करूं था, ज़ुल्म करूं था माण्हुनि सां, जेको आहे के सुठा कमु कनि था के किना कमु कनि था। इहो छो इहो सॼो मामिलो हली रहियो आहे, इहो सम्झाइण जे लाइ जेको आहे अलाह साईं असां में जेको आहे नबी मोकिले थो। नबी हुनजी किताब सेखारे थो असांखे, ऐं उन किताब जे सिखण जे करे असांजा दिलि ऐं दिमाग़ साफ़ सुथरा थियनि था, ऐं असां सम्झूं था की अलाह जी हक़ीक़त छा आहे। ऐं पोइ असां में हिकमत अचे थी, उहा बि जेको आहे नबी सेखारे थो, ऐं पोइ असांखे उहो इल्मु ॾिए थो जेको इल्मु असां वटि कोन्हे। अलाह जो इल्मु त जेको आहे इंसाननि वटि कोन हुन, इहे नबियनि जे ज़रिए जेको आहे अलाह जो जेको इल्मु आहे, ऐं इहे जन्नत दोज़ख जी ॻाल्हियूं आहिनि, फ़रिश्ता आहिनि, किताबूं आहिनि, इहे ॻाल्हियूं जेके आहिनि असांखे अलाह वटां आयूं ऐं अलाह असांखे सेखारियूं। जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे कढियो वियो जन्नत मां ज़मीन ते मोकिलियो, त अलाह साईं चयो की ॾिस आउं माण्हू मोकिलींदो रहंदुसि, उन्हनि जे ज़रिए हिदायत मोकिलींदो रहंदुसि। जेके मुंहिंजी हिदायत खे मञंदा उन्हनि जो जेको आहे हुननि खे को ढिजण जी या डप जी ज़रूरत कोन्हे, पर जेके कोन मञंदा त हुननि खे जेको आहे ॿुधाए छॾिजे की हिकिड़ी मूं बाहि ठाही आहे जेका रोज़े क़यामत जे ॾींहुं उन्हनि खे उन में विधो वेंदो, छो त हुननि जेको आहे मुंहिंजे नबियनि जो इनकार कयो या मुंहिंजी आयतनि जो, मुंहिंजी जेके मूं आयत खे ईअं सम्झो आयत निशानियूं हूंदियूं आहिनि, निशानी खे आयत चयो वेंदो आहे। ऐं हीअ जेका आयत नंबर 151 पढ़ी आहे, तव्हांखे अगरि यादि हुजे त 129 जॾहिं असां आयत नंबर पढ़ी हुई इन जी पंहिंजो सूरह बकरा जी, उन में इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ कई हुई अलाह साईं सां की जेको आहे मुंहिंजी औलादनि में अहिड़ो रसूल मोकिलिजांइ जेको तुंहिंजी आयतूं इंसाननि खे पढ़ी ॿुधाए ऐं उन्हनि खे सेखारे ऐं उन्हनि खे गाइड करे। उते इहा दुआ आई हुई, रब्बना वबास फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा वयुज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। तू त वॾो पावरफुल आहीं। हुन अलाह साईं सां उहा दुआ कई हुई। हुन दुआ जे जवाब में आयत नंबर 151 जेका अॼु पढ़ूं पिया, हिन में अलाह साईं चयो की मूं तव्हां में रसूल मोकिलियो आहे, उहो तव्हांखे आयतूं मुंहिंजूं पढ़ी पढ़ी ॿुधाईंदो, सेखारींदो, सम्झाईंदो, तव्हांखे इल्मु ॾींदो किताब जो, ऐं तव्हांखे हिकमत सेखारींदो, ऐं जेको आहे तव्हांखे अहिड़ी अहिड़ी शयूं ॿुधाईंदो जेके तव्हांखे हुन सां पहिरीं कोन ख़बर हुयूं। इहो फ़ोन जो मुंहिंजो जेको अलार्म वॼी वियो। فاذكروني أذكركم واشكروا لي ولا تكفرون। हाणे आख़िरी आयत पढ़ूं था 152 जेको अॼु जो सबक़ असांजो उते ख़तमु थींदो। अलाह साईं चए थो फज़कुरूनी। हाणे ही सभु ॻाल्हियूं ॿुधाए मूं तव्हांखे क़िबलो बि ॾेई छॾियो, इबादत बि करो, रसूल बि मोकिले छॾियमि, किताब बि ॾेई छॾियमि, सभु शयूं सेखारे छॾियमि, तव्हां जेको आहे रुगो मूंसां डिॼो। हाणे आख़िरी में अलाह साईं चए थो हिन रुकू जे आख़िर में अलाह चए थो फज़कुरूनी अज़कुरुकुम, मूंखे यादि करो ऐं तव्हांखे यादि रखंदुसि। वशकुरूली, मुंहिंजो शुक्र करो, मुंहिंजी नेमतनि जो शुक्र करो, जेके इनाम तव्हांखे ॾियां पियो, जेको इल्मु तव्हांखे ॾियां पियो, इहो कमु मामूली ॻाल्हि कान्हे का। तव्हांजी हमेशह जी जेका ज़िंदगी आहे उन खे बचाइण जे लाइ ऐं तव्हांखे सॼियूं शयूं ॾियां पियो, इहे सॼी सम्झ ॾियां पियो। वशकुरूली, त मुंहिंजो शुक्र करो। अलाह चए थो मुंहिंजो शुक्र करो। वला तकफुरून, ऐं ॾिसो झुटलायो न मुंहिंजी आयतनि खे, कुफर न कयो हिननि जो, हिननि खे जेको आहे ईअं बेक़ीमत न सम्झो। इहे ॾाढी क़ीमती शइ तव्हांखे ॾियां पियो, इन जी क़ीमत खे सम्झो ऐं इन जी जेको आहे इन जी पासदारी करो, इन खे जेको आहे पंहिंजी ज़िंदगीअ में खणी अचो, पंहिंजी जेको आहे पंहिंजे ॿारनि खे सेखारो, पंहिंजे जेको आहे सोसाइटी खे जेको आहे सुधारो। असांजी सोसाइटियूं जेके आहिनि उन्हनि जी तबाही जी वजह इहा आहे की अलाह साईं जी आयतनि जो असां कुफर करे वेठा आहियूं। अलाह साईं असांखे जेको आहे इन्हनि क़ुर जी आयतनि जो जेको आहे सम्झ था करे पढ़ण जी तौफ़ीक़ ॾे, सम्झण जी तौफ़ीक़ ॾे, ऐं अगरि असां में वुसत आहे या वक़्त आहे त असां अरबी बि सिखूं ताकी बहितर तरीक़े सां असां सम्झूं, ऐं जेको आहे अलाह साईं जी आयतनि खे सम्झी पोइ रुगो सम्झी करे वरी सुम्ही न रहो, सम्झी करे पोइ उन ते अमल करूं, मुंहिंजी किताब ते अमल करूं, मुंहिंजी आयतनि ते अमल करूं,
छो त इन्ही में इंसान जी फलाह ऐं बहबूद आहे। अॼु जो प्रोग्राम हिते ख़तमु था कयूं आयत नंबर 152 ते। उमेद आहे त तव्हां जेको आहे थोरी महिनत कंदा ऐं इन्हनि आयतनि खे जेको असां पढ़ूं पिया इन्हनि खे गॾु गॾु पढ़ंदा ऐं सम्झंदा ऐं पंहिंजी ज़िंदगीनि खे बहितर कंदा इंशाअल्लाह। तव्हां इजाज़त थो वठां ऐं पोइ जेको आहे नेक्स्ट टाइम असां मिलंदासीं त पढ़ंदासीं रुकू उणियो इंशाअल्लाह। 40 रुकू आहिनि। मूं तव्हांखे चयो कि हिकिड़े दफ़ा अगरि तव्हां बकरा खे कंप्लीट करे वरितो, सूरह बकरा खे तव्हां सही तरह सम्झी करे पूरो करे वरितो, हिन जा 40 रुकू आहिनि त हिन जूं 40 वीडियोज़ ठहंदियूं। त तव्हां अगरि हिकिड़ी वीडियो बि ॾिसो था ॾींहं में त तव्हांजो जेको आहे आराम सां जेको आहे ॾेढ महीने जे अंदरि तव्हांजो जेको आहे सूरह बकरा कंप्लीट थी वेंदी ॿुधण जे लिहाज़ सां। ऐं 20-25-30 मिंट ताईं असां पंहिंजी वीडियोज़ जो साइज़ रखूं। तव्हां हिकिड़े दफ़ा अगरि सही तरह बकरा सम्झी वेंदा त बाक़ी जो क़ुर सम्झणु इलाही आसान थी वेंदो, इलाही आसान थी वेंदो। को रुगो बकरा ते थोरी महिनत करो, थोरी हिमत छॾो, अलाह साईं सां सचा थियो त जेको आहे तव्हांजो कमु आसान थींदो ऐं तव्हांखे क़ुर बहितरीन नमूने सां इंशाअल्लाह सम्झ में ईंदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वल असर इन्नल इंसान लफी खुसर इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। जज़ाकुमुल्लाह खैर। बारकल्लाहु फीक।